नाज़रीन खे अहम ख़बर ॾींदा हलूं त ॼाम नवाज़ अली लॻ झोल शहर में ॿ शाहीन छोकिरियूं ॾींहं ॾिठे जो वॾी वारदात करे वयूं। SS न्यूज़ जे रिपोर्टर साईं बख़्श राजपर मूजिबि 12 ऐं 13 वरियनि जी ॿिनि नामालूम छोकिरियुनि झोल जे मेन रोड ते पेडी मालिक रमेश कुमार टकियाणी ऐं हिकु पेडी मुलाज़िम मुशाहिद हुसैन ख़ासकेली जे छातियुनि ते कपह जो ॿुड़ो रखी बेसुध करे खाइनि 5 लख रुपयनि जी रक़म खणी फ़रार थी वयूं। झोल पुलिस नामालूम छोकिरियुनि जी ॻोल्हा करे रही आहे। नाज़रीन खे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त ॼाम नवाज़ अली लॻ झोल शहर में ॿ शाहीन छोकिरियूं ॾींहं ॾिठे जो वॾी वारदात करे वयूं। SS न्यूज़ जे रिपोर्टर साईं बख़्श राजपर मूजिबि 12 ऐं 13 वरियनि जी ॿिनि नामालूम छोकिरियुनि झोल जे मेन रोड ते पेडी मालिक रमेश कुमार टकियाणी ऐं हिकु पेडी मुलाज़िम मुशाहिद हुसैन ख़ासकेली जे छातियुनि ते कपह जो ॿुड़ो रखी बेसुध करे खाइनि 5 लख रुपयनि जी रक़म खणी फ़रार थी वयूं। झोल पुलिस नामालूम छोकिरियुनि जी ॻोल्हा करे रही आहे।